चीनी दंद कथा मुताबिक़ क़दीम दौर में शीन नान नाले चीनी हारी खाधे लाइक़ अनाज ऐं जड़ी बूटियुनि जे ॻोल्हा में 72 दफ़ा ज़हरीला पन खाई पर ज़हर सबबि मरण खां अॻु हिकु पन संदसि वात में अची किरियो, जंहिंखे चॿाड़ण सां ज़हर जो असरु ख़तमु थी वियो ऐं ईअं चांहि जी दरियाफ़्त थी। बहरहाल इहा हिकु दंद कथा आहे। चांहि ज़हर जो इलाज नाहे, पर चीन में ज़राअत जे मौजिद शीन नान जी उहा कहाणी क़दीम चीन में चांहि जी अहमियत खे उजागर ज़रूरु करे थी। आर्कियालॉजिकल मुताले इहो साबित कयो आहे त चीन में चांहि जी पोखीअ जो रिवाज के 6000 साल अॻु पियो, मतिलबु त गिज़ा जे फ़िरौनी अहरामनि जे बुनियाद पवण खां बि 1500 साल अॻु। उहो साॻियो ई चीनी चांहि जो वणु अॼु सॼी दुनिया में पोखियो वञे थो, पर हक़ीक़त में चांहि जे इस्तेमाल जा तरीक़ा तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में इर्तिक़ा कंदा आया आहिनि। शुरूआत में चांहि हिकु भाॼीअ तौरु खाधी वेंदी हुई या अनाज जे दारे सां गॾु रधी वेंदी हुई। चांहि जो खाधे बजाए मशरूब तौरु इस्तेमालु 1500 साल अॻु शुरू थियो, जॾहिं माण्हुनि इहो ॼातो त बाहि ऐं घिम जे मेलाप सां चांहि जे पन मां मज़ेदार मशरूब पिणु बणाए सघिजे थो। हज़ारें सालनि जे चांहि जी तयारी जे मुख़्तलिफ़ तरीक़नि खां पोइ चांहि काढ़ण वारो तरीक़ो मक़बूल थियो। चांहि जे पतियुनि खे पन में वेढ़े पीही मंझंदि गरम पाणी विझी मोह चांहि या माचा नाले मशरूब ठाहिण जो रिवाजु पियो। माचा चांहि जे रिवाज चीन में चांहि जी सक़ाफ़त जा बुनियाद विधा उहा किताबनि ऐं शाइरी में इस्तेमालु थियण लॻी, बादशाहनि जे पसंदीदा मशरूब बणी, फ़नकारनि लाइ आर्ट जो ज़रियो बणी। उहे चांहि जे गज में तस्वीरूं ठाहिण लॻा, जहिड़ियूं तस्वीरूं अॼुकल्ह काफ़ी शॉप्स में एस्प्रेसो आर्ट नाले सां ठाहियूं वेंदियूं आहिनि। 9वीं सदी ईस्वीअ में तांग शहंशाहियत जे दौर में हिकु जापानी पुॼारी चीनी चांहि खे जापान में मुतारिफ़ करायो। जापानियुनि चांहि मुतलिक़ अलॻि रिवायतुनि जा बुनियाद विधा, जहिड़ोकि सालियानो चांहि जो ॾणु। 14वीं सदी ईस्वीअ में चीनी मिंग शहंशाहियत जे दौर में चांहि जा पन वेड़ियल केक ठाहिण बजाए उन जे पतियुनि खे घोटे चांहि काढ़ण जो रिवाज पियो। उन वक़्त ताईं चांहि जी पैदावार ते चीन जी हिकु हटी हुई। चीन जे बरामदी वापार में चीनी, चांहि ऐं रेशम 3 अहम शयूं हुयूं। उन्हनि शयुनि जे वधंदड़ वापार सबबि चीन उन वक़्त जी वॾी ताक़तवर इक़्तिसादी क़ुवत बणिजी पियो हो। दुनिया में चांहि जो इस्तेमालु डच वापारियुनि तरफ़ां यूरोप में चांहि खे मुतारिफ़ कराइण सां शुरू थियो। पुर्तगाल जी हिकु अमीर औरत क्वीन कैथरीन ऑफ बर्गेन्ज़ा अंग्रेज़ अशराफिया खे चांहि सां मुतारिफ़ करायो, जॾहिं 1661 ईस्वीअ में संदसि शादी किंग चार्ल्स II सां थी। उन दौर में बर्तानिया हिकु वसी बैठकी राॼ तौरु दुनिया ते पंहिंजो असरु विहारे रहियो हो ऐं जीअं जीअं बर्तानिया राॼ जूं हदूं वधंदियूं वियूं, दुनिया में चांहि जो वाहिपो ऐं वापार बि वधंदो वियो। 1700 ईस्वीअ में यूरोप में काफ़ी जे मुक़ाबले में चांहि जी क़ीमत 10 गुणी वधीक हुई, पर उन जी पैदावार ते अञा ताईं चीन जी हिकु हटी हुई। चांहि जो वापार एॾो त फ़ाइदेमंद हो जो दुनिया जो तेज़ तरीन बहरी ॿेड़ो किल्पर शिप ओलह जे वापारी कंपनियुनि में मुक़ाबले सबबि ख़ुसूसी तौर ते ठाहियो वियो, जिन जे विच में सभ खां अॻु यूरोप में चांहि पहुचाइण ऐं विकिणण जी चटाभेटी ज़ोरनि ते हुई त जीअं वधि में वधि मुनाफ़ो कमाए सघिजे। शुरू में बर्तानिया चांहि जे बदिले चांदीअ जा सिक्का ॾींदो हो, पर जॾहिं उहो बर्तानिया खे महांगो सौदो महसूस थियो त उन्हनि चांदीअ जे सिक्कनि बजाए चीन खे चांहि जे बदिले आफ़ीम ॾियण जी आछ कई। उन ॾेती लेती सबबि चीन में सिहत जे मसइलनि कर खयूं, छाकाणि त लखे माण्हू आफ़ीम जा आदी थियण लॻा। 1839 ईस्वीअ में हिकु चीनी अमलदार बर्तानिया खां आयल ॿेड़नि में सथियल आफ़ीम खे तबाह करण जो हुकुम ॾिनो, जंहिंखे हुन चीन मथां बर्तानवी असर जो हथियार थे कोठियो, जंहिं सबबि ॿिन्ही मुल्कनि में पहिरीं आफ़ीम वारी जंग लॻी। 1842 ईस्वीअ ताईं चीन जे सामूंड किनारनि ते ॿिन्ही मुल्कनि विच में जंगियूं हलंदियूं रहियूं, तांजो शिकस्त खाधल चिंग शहंशाहत हांगकांग जी बंदरगाह बर्तानिया जे हवाले कई। बर्तानवी ईस्ट इंडिया कंपनी ख़ुदि बि चांहि जी मार्केट ते कब्ज़े लाइ चांहि जे पोखीअ ज़रिए नाणो कमाइण जो रिथियो। हुननि हिकु निबातात दान रॉबर्ट फॉर्च्यून खे चांहि चोरी करण जे मिशन ते चीन माणियो। हुन वेस मटायो ऐं उन्हनि चीनी जबलनि जो अड़ांगो सफ़र कयाईं जिते चांहि पोखी वेंदी हुई। हू तां चांहि जा ॿिज ॿूटा ऐं तजुर्बेकार हारी वठी दार्जिलिंग इंडिया पहुतो, जितां चांहि जो कारोबार ऐं वाहिपो रोज़मर्रा जे इस्तेमाल तौरु सॼी दुनिया में वधण लॻो। अॼु चांहि दुनिया में पाणी खां पोइ पीतो ईंदड़ ॿियो नंबर वॾो मशरूब आहे। तुर्कीअ जे मिठी रेज़ा चांहि खां तिब्बती नमकीन मखणी चांहि ताईं दुनिया में चांहि ठाहिण जा एतिरा ई मुख़्तलिफ़ ज़ाइक़ा आहिनि जेतिरियूं दुनिया जे ॻोल्हे ते मुख़्तलिफ़ सक़ाफ़तूं।